أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا كتب عليكم القصاص في القتلى الحر بالحر والعبد بالعبد والأنثى بالأنثى فمن أوفي له من أخيه شيء فاتباع بالمعروف وأداء إليه بإحسان ذلك تخفيف من ربكم ورحمة या तख़फ़ीफ़ आहे या हल्का आहे यानी हिकिड़ो ॾोहो वॾो थियो हुनखे हल्को कजे भई हेॾो कमु ख़राबु कयईं पर हाणे हुनजो साहु करणु सुठो न आहे सॼी दुनिया में वेस्ट में हींअर माण्हू जो क़त्ल जेको आहे सो करणु नथा ॾियनि यानी सज़ा क़त्ल जी सज़ा न आहे पोइ भले 50-100 माण्हू मारे छॾियईं पोइ हुनखे जेल में विझी छॾींदा भले 50 साल वेठो जहिड़ो हुजे पोइ सुठो अपीलूं कंदो त मूंखे किथां जेल मां बि कढो जेल में मूंखे फलाणियूं सहूलियतूं अञा बि ॾियो वधीक ॾियो जेके आहिनि उनखां वधीक ॾियो हाणे ईअं थी वियो आहे बहरहाल उहो किसो ॿियो ज़ालिक तख़फ़ीफ़ में रब्बिकुम रहमतुन या तख़फ़ीफ़ आहे ऐं पंहिंजो हल्को करणु आहे सज़ा खे या ॾोह खे या माण्हू खे साहु बचाए त सुठो आहे ऐं रहमत आहे या रब पाक जी जो माण्हुनि जो साहु न कटिजे फ़मन इत्तदा बाद ज़ालिक पोइ जेको ज़्यादती करे इन खां पोइ यानी हुनखे बख़्शे छॾिजे वरी ॿियो क़तलु वञी करे भई तोखे बख़्श कयो अथऊं भला तूं साहु टुके छॾियोसीं वरी तूं वञी क़तलु कर या हिकिड़े जे बदिरां हिकिड़ो मारणो हो हिकिड़े भेरा 50 मारे छॾियईं हली त पोइ फ़मने तदाबाद ज़ालिक फलहू अज़ाबुन अलीम पोइ हुन ते वॾो अज़ाब अलाह ताला जो हिन खे बख़्श अलाह बि कोन्ह कंदो इंसान ज़ात खे बि घुरिजे त हुनखे बख़्श न कनि चाला वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब हीउ जेको क़िसास जो कानून हाणे को शरीयत हिन मुस्तफ़ा जी आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको अॻु में तौरात में न हुयो ऐं पंहिंजे मूसा अलैहिस्सलाम जी शरीयत में न हो ईसाइनि वटि न हो यहूदियुनि वटि न हो पंहिंजो हिंदुनि वटि ॿियनि वटि न हो उहो तव्हांखे ॾिनो थो वञे हुन में हयाती आहे हयाती जो बचणु आहे हयाती जो खे सेफ रखणु आहे यानी उहो जेको कातिल आहे उनखे बि हयाती ॾिजे थी हयातुनि या उलिल अलबाब हे अकुल वारो दिलि वारो अलबाब लुब दिलि माना कल्ब माना अकुल माना साञे सोझ या उलिल अलबाब लअल्लकुम तत्तक़ून इहो इन करे जीअं तक़वा अख़्तियार करियो भई क़त्ल करे छॾिया अथव हाणे तक़वा भला अख़्तियार कयो हाणे त परहेज़गारी अख़्तियार कयो हाणे त अलाह ॾांहुं मोटो अलाह खां गुनाह बख़्शायो ऐं इबादत करियो वरी आईंदे अहिड़ो कमु न कजो हाणे इन खां पोइ वसियती ॻाल्हि आहे हीअ 179 आयत 180 आयत कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत जॾहिं तव्हां वटि मौत अचे अची वञे कंहिं माण्हू जो ऐं कॾहिं माण्हू घर में आहे कॾहिं ॿाहिरि थो मरी वञे हेॾो मुसाफ़िरी में त पोइ ॿिन्ही सिचुएशन जी ॻाल्हि आहे हिते ॿियनि हंधनि ते कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत इन तरक ख़ैर आहे त जेको छॾे माल तरको छॾियो जेको अथसि उनजे मुतलिक़ वसियत करे छॾियो त हीअ फलाणे खे ॾिबी फलाणे खे ॾिबी फलाणे खे ॾिबी पोइ हाणे छो त हिसा जेके आहिनि से सूरत निसा में अची विया आहिनि फर्ज़नि जो एतिरो आहे धीअ जो एतिरो आहे पुट जो एतिरो आहे पीउ जो एतिरो आहे माउ जो एतिरो आहे फलाणा जेको बि आहे बाक़ी उन खां अलावा जेकॾहिं उहे चवंदा 20% या 25% या एतिरो जेको आहे सो माण्हू पंहिंजे हयाती में ई वसियत करे सघे थो त पंहिंजो फलाणे खे ॾिजो जे ॼण मरी वञा एतिरो % पर वधीक न 20-25 खां वधीक न पर उहो माण्हू पंहिंजी हयाती में ॾेई सघे थो भई मूं वटि जॾहिं पैसो आहे त आउं फलाणे खे ॾेई छॾियां बसि ॻाल्हि ख़तमु आहे त पोइ ईअं करे सघिजे थो पंहिंजो कुतिब अलैकुम इज़ा हदर अहदकुमुल मौत इन तरक ख़ैरन निल वसियत लिल वालिदैन जे लाइ वसियत कजे
उहो सूरत निसा में ईंदो आहे वल अक़रबीन ऐं पंहिंजे वेझण माइटनि जे लाइ भई मुंहिंजो चाचो आहे पुफी आहे नानी हाणे पुफी चाचे पुफी नानी जो मतिलबु त विरासत में हिसा न आहिनि पर जेकॾहिं को करणु चाहे उनजो पंहिंजो वसियत में या पंहिंजे हथां जेरे ई ॾेई छॾे त सुठो आहे छो जो पोइ वरी जहिड़ा थींदा पर पोइ इहे ॻाल्हियूं अलाह ताला क़ुर शरीफ़ में चई वियूं वल वालदेन वल अक़रबीन बिल मारूफ़ तरीक़े सां हीअं न त बसि आऊं पंहिंजे पुटु औलाद खे कुझु कोन छॾींदुसि क़ाबिल आहियां इन करे ऐं हाणे आउं सभु भई उहो फलाणो जेको चाचो आहे मुंहिंजो नानू आहे ॾानू या मामू आहे या पाड़े वारो आहे उनखे ॾेई छॾियां इनजो न मारूफ़ यानी सुठे नमूने सां जेको कल्चरल सोसाइटी उन वक़्तु हुजे उन वक़्तु मञियलु हुजे त हीअं ॾिबो आहे मतिलबु सभु को एक्सेप्ट करे भई हीअं ॾियणु सुठो आहे सुठो सभिनी खां उहो आहे जेको अलाह हुकुम कयो आहे पर जेको तव्हांजे कल्चर में सोसाइटी में हिकिड़ो आहे भई फलाणा फलाणा बि माइट मिट आहिनि उनखे ॾियूं था त उहो मारूफ़ नमूने सां ॾिजे हक़नि अदल मुतक़ीन मुतक़ी परहेज़गार जेको आहे उनजे लाइ हक़ आहे त अहिड़े क़िस्म जी वसियत करे वञे ऐं हक़ आहे हुननि मुतक़िन परहेज़गारनि जी त उहे उन ते पोइ अहिड़े नमूने सां हलनि जेके पोइ हिते वसियत जा साहिब थियनि था वसियत हलाइण वारा थींदा वसियत चुकाइण वारा थींदा उन्हनि खे बि हक़ु आहे त उहे नमूने सां हलनि पोइ मम बदलहू बाद मां समयहू पोइ कॾहिं ईअं थिए थो जो मूं ॿुधी हिकिड़ी ॻाल्हि मूं वरी बदिलाए छॾी हली हुन चयो त हीअं कजो वरी आउं चवां न हीअं कयो हाणे इहो त खोटो कमु थियो ख़यानत थी पोइ जेकॾहिं को बदिलाए छॾे चवण में भई ॿियनि माण्हू ॿुधो हाणे हू चवे थो न असांजे साम्हूं इहा ॻाल्हि थी त उमिरि त ग़लति त चवे थो त पोइ छा कजे फमन बदलहू बाद मां समयहू इन खां पोइ जो ॿुधऊं फ़इन मां इस्म हू अल लज़ीन यू बदिलू न हू पोइ गुनाह उन्हनि ते आहे जेके बदिलाईंदा इहे आउं त बदिलायां वसियत फेराए छॾियां अरे त पोइ गुनाह थींदो मूं ते पर माण्हू चवंदा गुनाह मिड़ी ख़ैरु आहे भले पियो थिए पोइ हाणे अहिड़ो थींदो त पोइ जनम जी आहे आहे सख़्तु आहे उहा बर्दाश्त करण खां ॾुखी आहे पर पोइ अहिड़ो हल्को करे न सम्झिजे अलाह जे हुकुम खे ऐं अलाह जे क़ानून खे फमन बदलहू बाद मां समयहू फ़इन मां इस्महू अल लज़ीन युबद्दिलू न उन्हनि ते जन उनखे बदिलायो आहे इन अलाह समीउन अलीम तव्हांखे तव्हां ॿुधो हो तव्हां ॿुधायो पिया अलाह बि ॿुधी हुई हुनजे फ़रिश्तनि बि ॿुधी हुई ॿिन्ही लिखी छॾियऊं ऐं तव्हां जेको उहो ॿुधी हुई हाणे बदिलायो था त पोइ होशियारु थी वेहिजो मथां पादर लॻनव हिन अलाह समीउन अलीम अलाह ताला ॿुधण वारो बि आहे इल्म वारो बि आहे तव्हां ॿुधी आई तव्हांजी ॻाल्हि मथां चओ त कोन ॿुधाई फमन ख़ाफ़ मिन मूसिन पोइ जेको डिॼे थो ॾियारींदड़ जे जनफन ओ इस्मन त तरफ़दारी या गुनाह खां फ़सलह बैनहुम फला इस्म अलैह जेको माण्हू डिॼे थो हिन खां त भई अलाए मूं छा चयो हो या छा ॿुधो हो हीअं हो हूअं हो त पोइ जेके इस्लाह पाण में सुलह कराइण जो तरीक़ो कढिजे त उहे माण्हू विड़ी न पवनि पाण मंझि पोयां फला इस्म अलैह त पोइ हुन ते जहिड़ो कोन्हे भई पोइ हुन ते गुनाह न आहे हिन अलाह गफ़ूरन रहीम हाणे ॿियूं वधीक पंहिंजो वसियत जूं ॻाल्हियूं मकी सूरतुनि में बि कया आहिनि मग में बि ऐं के वरी मदनी सूरत में हिन खां पोइ बि ईंदियूं हाणे हिते मूं नोट्स लिखिया आहिनि पर हाणे मूंखे पढ़ण में ॾुखियाई थींदी इन करे आउं कोन थो पढ़ां तव्हां बि हरू भरू अहिड़ा को बसि आता कोन वेठा आहियो जो ॿुधंदव कोन त बसि ॻाल्हि ख़राबु थी वेंदी हली पर बेशक अलाह ताला गफ़ूर आहे ऐं रहीम आहे ऐं पोइ पर ॿियूं ॻाल्हियूं ॿियनि हंधनि ते बि की ॾिसिजे त हाणे अचे थी रोज़नि जी ॻाल्हि जेका हितां 188 आयत खां शुरू थी थिए ऐं 87 आयत ताईं इहे 5 आयतूं आहिनि वधीक कोन्हनि रमज़ान जी सॼी ॻाल्हि इहा रमज़ान जे रोज़नि जी ॻाल्हि हिते ई आहे ॿिए हंधि किथे कोन्हे हा ॿियनि रोज़नि जी ॻाल्हि आहे किसास जे मतिलबु या पंहिंजे फलाणे ॾोह क़तलु कयईं या ज़ार जे मामले में या हिन में हुन में ॿियनि सूरतुनि में आहिनि हुकुम रोज़ा जेके नफ़ली रखिबा या छा चइबो किसास में रखिबा पंहिंजे त उन्हनि जो हुकुम ॿियनि हंधनि ते आहिनि पर रोज़नि जो जेको रमज़ान जो रोज़नि जो रोज़ ॻाल्हि हिते आहे बसि ॿियनि न आहे
يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام तव्हां ते लिखिया विया आहिनि यानी तव्हां ते ऑर्डेन कया हुआ तव्हां ते हुकुम जारी कयो वियो आहे कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम जीअं तव्हां खां अॻु में नेशन्स ते अक़वाम ते माण्हुनि ते क़ौमुनि ते मिलतुनि ते अॻु में रखिया विया पर असां इन आयत जे नुक़्ते नज़र खां किताब लिखियोसीं अल्हम्दुलिल्लाह त कीअं यहूदियुनि ते कीअं निसारनि ते कीअं ॿियनि क़ौमुनि ते इहे हुकुम थिया पोइ हुन किताब अंग्रेज़ी में लिखियोसीं फास्टिंग एज़ ऑर्डेंड इन जुडेक स्क्रिप्चर्स या क्रिश्चियन स्क्रिप्चर्स एंड इस्लामिक स्क्रिप्चर्स टिनी में अहिड़ो किताबु असां लिखियोसीं अंग्रेज़ी में पर उहो पियो आहे मौजूदु तर्जुमो अञा कोन कयोसीं कंहिं पर हुन में मले में तर्जुमो कयो वीचारी माई हिकिड़ी पर पोइ हाणे कोन था छापीनि या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून रोज़नि जो मक़सदु छा आहे हिकिड़ो जेको हिकिड़े लफ़्ज़ में त जीअं तव्हीं तक़वा अख़्तियार करियो परहेज़गारी अख़्तियार कयो त ॾिसो त भई जेके ग़रीब आहिनि बुखूं उञूं मरनि था उनजी हालति कीअं थींदी आहे त आऊं पाण बि बुख उञ मरी ॾिसां हिकिड़ो ॾींहुं सुबुह खां वठी पंहिंजो शाम ताईं सिधे रस्ते ताईं त ॾिस त कहिड़ो तकलीफ़ थी थिए पर उहो सॼो महीनो जॾहिं माण्हू ॾिसे थो तक़वा परहेज़गारी हिकिड़ी रुहानियत माण्हू में पैदा थिए थी ॿियनि जा ॾुख ॾाखिड़ा इहे तकलीफ़ूं बुखूं सुम्हियूं ऐं पंहिंजो जेके तौरात में जेके आहिनि पंहिंजो ॿियनि किताबनि में जेके आहिनि नबियनि अलैहिस्सलाम ते त उन्हनि फलाणे मक़सद जे लाइ फलाणे मक़सदु उहे बि नज़र जे हैसियत सां त ॿार जो बीमार हो त दाऊद अलैहिस्सलाम जो ॿारु हो पोइ या फलाणे ॿिए नबी जो त उन चयो त जेकॾहिं ॿारु चाक थींदो आहे रोज़ा थो रखां त चाक थिए उहो ॿारु हीअं थियो पोइ हूअं थियो मतिलबु सभई ॻाल्हियूं अॻे नेशन्स ते बि हुयूं नज़र जे हैसियत सां या उहे बि रखंदा हुआ तक़वा जे हैसियत सां ऑर्डेनमेंट जे हैसियत सां रखंदा हुआ रोज़ा या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामन मादूदात अलाह आदत थो ॾिए त ॻणियल ॾींहं आहिनि ईअं न सम्झो सॼो साल आहे 30 ॾींहं आहिनि या 29 ॾींहं आहिनि हिकिड़ो महीनो आहे अयामन मादूदात आहिनि घबरायो न दिलि हल्की न करियो हीणा न थियो महीनो आहे गुज़री वेंदो 12 महीननि बजाए हिकिड़ो महीनो तव्हांखे रोज़ा रखणा आहिनि ते हुकुम कयो अथऊं पर 11 महीना पिया भले ऐश कजो पर पर पोइ माण्हू आहिनि जेके रसूल पाक सलाह जे इतिबात मंझि पंहिंजो सूमर जो रोज़ो रखंदा आहिनि ख़मीस जो रोज़ो रखंदा आहिनि या अयाम अबीद पंहिंजे अछनि ॾींहंनि में यानी 13, 14, 15 जेका चंड जी आहे हुन ते रोज़ा रखंदा आहिनि पोइ जेतिरा माण्हू रखी सघे पर पोइ हरू भरू घणा बि रोज़ा न रखजनि जो माण्हू बीमार थी वञे हलियो इन खां हज़ूर सलाह मना फरमायो आहे त हर रोज़ु रोज़ा न रखो पोइ कनि असां सगुरनि पुछियो त असां भला हर रोज़ु रखूं या एतिरा रखूं या हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं रखूं पोइ हज़ूर सलाह हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे चयो भला हज़रत दाऊद अलैहिस्सलाम वांगे तूं रोज़ा रखंदो कर त हिकिड़ो ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं रख हर रोज़ु न रख त पोइ हाणे के माण्हू अञा बि आहिनि असांजो दोस्त मुर्शिद आहे असांजो वीचारो उहो रोज़ा रखंदो आहे घणा पोइ असां वरी मना कंदा आहियूं हुनखे एतिरा तूं रोज़ा न रख जो किडनियूं विडियूं हीअ हुनखे पाणी वाणी खपे खाधो खुराक खपे वग़ैरह इन करे हरू भरू एतिरी पंहिंजो इबादत जेका आहे घणी बि सुठी न आहे माण्हू बीमार थी पवंदो त इबादतुनि खां वेंदो हलियो या अय्युहल्लज़ीन आमनू कुतिब अलैकुमुस्सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून अय्यामन मादूदात फमन कान मिनकुम मरीदन औ अला सफ़रिन जेकॾहिं को मरीज़ हुजे या सफ़र में हुजे फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र पोइ जेकॾहिं उहो न रखे त पोइ ॿियनि ॾींहंनि में यानी रमज़ान खां पोइ शबान में मतिलबु ॿियो जेको महीनो ईंदो शवाल में या फलाणे महीने में पोइ रखे रोज़ा फ़इद्दतुन मिन अय्यामिन उख़र فعلى الذين يطيقونه فدية طعام مسكين
पोइ जेकॾहिं वधीक पंहिंजो तव्हां मिसकिन खे खाराए त उहो बि सुठो आहे। पहिरियों ईअं सम्झायूं त तव्हां मिसकिन खे खारायूं ऐं रोज़ा न रखूं त मिड़ी ख़ैरु आहे, पर पोइ न वरी ईंदड़ आयत मंझि वरी वधीक वाज़े थी ॻाल्हि त न रोज़ा वरी तव्हांखे पूरा करिणा आहिनि, ईअं न त उहो छॾे ॾियो जेकॾहिं रखी सघो था। पर हा जेको मरीज़ आहे सफ़ा, यानी हाणे चाक थियण जो वधीक रोज़ा रखी सघण जी सलाहियत न आहे उनखे, के माण्हू आहिनि वीचारा जेके पंहिंजो शुगर आहे या फलाण आहे या हीअ आहे अहिड़ी बीमारी आहे जेका हू ॾींहं में एतिरा दफ़ा दवा न खाईंदा, एतिरा दफ़ा खाधो न खाईंदा त हू मरी वेंदा हलिया, त पोइ इहो ख़तरो आहे त पोइ भले फिदियो ॾिजे। उहो फिदियो जेको आहे सो फलाणे क़िस्म जो भई हेतिरनि मिसकिन खे उहो हितबो आहे हुकुम, पर असांजा आलिम ॿुधाईंदा त फ़मन त तवा ख़ैरनि फ़हूअ ख़ैरु लहू वन तसूमू ख़ैरुल लकुम, जेकॾहिं रोज़ा रखो त भलो आहे तव्हांजे लाइ सम्झो। पर जेकॾहिं नथा रखी सघो सफ़ा त पोइ पंहिंजो ॾियो फिदियो ॾियो। हिन कुन तुम तालमून, जेकॾहिं ॼाणो था त पोइ सुठो आहे, जेकॾहिं रोज़ा रखो त तव्हांजे लाइ भलाई आहे। हाणे भलाई मतिलबु हिकिड़ी फिज़िकल बि सिहत सुठी थी रहे। हाणे जेको माण्हू रोज़ा अक्सर रखे थो त हुनजो पेट फूकिजे नथो, ऑबियस नथी थिए ऐं पंहिंजो कंट्रोल में रहे थो ऐं थोरो खाए जो रोज़े वञणु वक़्तु या रोज़े रखणु वक़्तु ईअं न त पेट फूके ऐं वञो वेठो त पोइ माण्हू वरी ताना वेठा ॾियनि, जेके रोज़ा रखनि ई कोन वरी ताना ॾींदा आहिनि त हू फलाणा घणा था खाइनि, फलाणो भई जेतिरो वणेनि ओतिरो खाइनि, तव्हीं त रोज़ा रखो कोन था, हुननि खे महिना था ॾियो। तंहिं करे इहा ॻाल्हि ख़राबु आहे त रोज़ा न रखण वारा वरी रोज़ा रखण वारनि खे महिना ॾींदा थी घणो खाईंदा आहिनि रोज़े छोड़ण वक़्तु। लाहौल वला क़ुवत, तव्हांखे कहिड़ो हक़ु आहे जो कंहिंखे महिनो ॾियो, तव्हां न ॾियो, तव्हां ख़ुदि रोज़ा रखो कोन था, न रखो वञी खॾ में पओ, अलाह खे पाणी पुॼंदो तव्हां सां। पर हाणे तव्हां रोज़ा रखो तव्हांजे लाइ भलाई आहे, पोइ वरी महिना थो ॾियो, इस्तिज़ा था करियो, टोकूं था करियो, अहिड़ा बदमाशी न करियो। रब पाक जेको आहे सो पंहिंजी सिंध में घणो आहे अहिड़ो माण्हू। فمن تطوع خيرا فهو خير له وان تصوموا خير لكم ان كنتم تعلمون شهر رمضان الذي انزل فيه القرآن। हाणे हिते ॿुधाए त शहर रमज़ान पहिरियों जेको लथी आहे क़ुर सो रमज़ान में लथो आहे, 7 तारीख़ त चवनि या कहिड़ी तारीख़, हज़रत अली रज़ी अलाह ताला जी शहादत 7 तारीख़ रमज़ान जी आहे। ऐं रमज़ान रोज़ो जेके शुरू थिया जेके गार मंझि शायदि कहिड़ी ख़बर आहे, मतिलबु त हीअ 7 आहे या का ॿी आहे या छा आहे, पर जमहूर ईअं एॾा ई इशारो कनि था। बहरहाल का बि राति आहे, पोइ उन राति ॼण लथो आहे, उहे ई लैलतुल क़द्र आहे जेका सूरत इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। पोइ ॼण क़ुर शरीफ़ लथो आहे पियो लथो आहे पियो लथो आहे 23 सालनि मंझि, 13 साल पंहिंजे मके में ऐं 10 साल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिजरत खां पोइ हुन में 23 सालनि में लथो आहे। पर पहिरियों आयतूं जेके आहिनि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ जेका आहे सूरत अलक़ वारी, उहा पहिरीं आयतूं 5 जेके आहिनि लथियूं आहिनि। बहरहाल शहर रमज़ान लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास, क़ुर जेको आहे उहो छाजे लाइ लथो आहे, इंसान ज़ात लाइ हिदायत आहे। हाणे सॼो काइनात वेस्ट यूरोप जेको आहे सो मञे कोन थो पर इहो क़ुर जे तरीक़े ते हलियो थो। हिन खां अॻु में जॾहिं रुॻो तौरात ऐं पंहिंजे हुन ते हलंदा हुआ त हिन में एॾी चङाई न हुई। हाणे हींअर जेके चङायूं अथनि हिननि मंझि पैदा थियूं आहिनि पंहिंजो तमामु घणियूं, मतिलबु माण्हुनि खे रोकड़ पैसा ॾियनि था, हीअ कनि था हू कनि था, अदल इंसाफ़ कनि था, उहे सभु क़ुर मंझां आहिनि। त हीअ हिदायत आहे। ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला फरमायो त तूं वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, न रुॻो इंसान ज़ात लाइ रहमत आहीं पर आलमनि जे लाइ, जहाननि जे लाइ, पंहिंजे पखी पखण वण टिण सभु काइनात जे लाइ तूं रहमत तोखे करे मोकिलियो अथऊं। त इन करे हीअ ॻाल्हि वॾी अहमियत आहे जंहिंखे सम्झणु घुरिजे। हुदल लिन्नास व बय्यनात मिनल हुदा, पधरा मौजज़ा आहिनि हिदायत जा हिन क़ुर मंझि। वल फ़ुरक़ान, फ़र्क़ु करे थो भलाईअ में, ख़राबी में, चङाई में, ईविल में, सिन में, गुनाह में, ॾोह में, हलाल में, हराम में, नूर में, ज़ुल्मात में, हीअ सुठाई आहे हीअ ख़राबी आहे,
ॾींहुं राति में फ़र्क़ु आहे। इहे सभई ॻाल्हियूं क़ुर शरीफ़ पधरियूं थो करे। बैनात मिनल हुदा ऐं फ़ुरक़ान मुहैमन आहे तौरात ऐं इंजील ते ऐं पंहिंजे वैदनि ते ऐं पंहिंजे ॿिया जेके किताब आहिनि अलाह ताला मोकिलिया, पोइ हुन में जेका तहरीफ़ थी आहे त हुन में चए न हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे, हीअ ग़लति आहे, हीअ सही आहे, ग़लति आहे। मुहैमन क़ुर शरीफ़ इलाही हिकिड़ो क्राइटेरिया आहे हुनजे लाइ त डिस्टिंग्विश करण जा, डिस्क्रिमिनेट करण जे लाइ त हीअ ॻाल्हि सही आहे, हीअ ॻाल्हि ग़लति आहे, हीअ ॻाल्हि सही आहे, क़ुर सां बीहे थी त सही आहे, क़ुर सां नथी बीहे ग़लति आहे। شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان. हाणे हीउ जेको लफ़्ज़ु आहे थोरो तमामु ज़रूरी आहे। फमन शहिद मिनकुम الشهر, पोइ जेको ॾिसे तव्हां मज़ां उहो महीनो या ॾिसे उहो चंड। शहर जी माना ॿई आहे, जीअं माह आहे पंहिंजे हिन में फ़ारसी मंझि त चइबो आहे माह माना महीनो, माह माना चंड, तीअं शहर माना चंड ऐं शहर माना पंहिंजो महीनो। शहर सिंधी में वरी उर्दू में शहर माना पंहिंजो भिटाई जो शहर, कंहिं हैदराबाद जो शहर, कंहिं कराची जो शहर, उहो न महीनो जेको आहे अरबी में महीनो जी माना में शहर। मिनकुम शहर फल या सम, पोइ जे चंड ॾिसे तॾहिं। इन करे जेको फितनू थिए थो हर साल पंहिंजे पाकिस्तान में हिन में हुन में, उहो आहे चंड ॾिसण जो हुकुम अलाह ताला कयो आहे हिते, ऐं हुनजो सबबु ॼाणायो त सूरत तौबा में 7 8 आयत मंझि त नसी ऐं कैलकुलेशन ऐं इहे जेके आहिनि से क़बूल न आहिनि, छो जो असां उमीद में आहियूं। तंहिं करे 2 माण्हू ॾिसंदा, पंहिंजो चंड आहे बसि आहे त आहे, जेकॾहिं न आहे गुब थी हलियो, गुबार थी हलियो, न सम्झ में आयो त 29 जे बदिरां 30 पूरा करियो, शाबान जा पूरा करियो, रोज़ा रखो, ऐं रमज़ान जा पूरा करियो, शवाल में ईद करियो। हिन में को वॾी ॻाल्हि कोन्हे को, पर हीअ जहिड़ो जेके अंग्रेज़ी थोरी पढ़ी था बूथ हुनजो ख़राबु हिन सां पोइ हर दफ़े मसइलो था कनि, हर साल मसइलो था कनि, ऐं मुंहिंजो वञो ख़राबु था कनि मथो, जिते किथे आऊं वञो वञी करे आऊं वञा ई कोन महफ़िलनि में, त वञी खॾ में पओ। पाण ॼाणो इहो कानून जेको आहे अलाह जो क़यामत ताईं हलंदो, तव्हां भले वञी जेकी वणेव सो करियो, उबता थियो सुबता थियो, असांखे परवाह न आहे, कानून अलाह जो इहो आहे, जेकी वणे सो कर। कैलकुलेशन आहे, पर तव्हांखे कैलकुलेशन सम्झ में अचे थो, मूंखे सम्झायो कहिड़ो कैलकुलेशन आहे। شهر رمضان الذي أنزل فيه القرآن هدى للناس وبينات من الهدى والفرقان فمن شهد منكم الشهر فليصمه ومن كان مريضا، हाणे असांजी ॻाल्हि जेका मथे चयईं वरी ॿीहर, ومن كان مريضا أو على سفر فعدة من أيام أخر، ॿीहर ते ॿियनि ॾींहंनि में उहे पूरा कजो जेकॾहिं छुटी विया हलिया। हा पर जेकॾहिं सफ़ा बीमार थियो, हाणे चाक थियण जी आसिरो कोन्हे वरी मरण ताईं, त पोइ तव्हां फिदियो ॾेई सघो था, उहो तव्हां ते माफ़ आहे। पोइ युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र, अलाह चाहे थो तव्हांजे लाइ आसानी करे, वला युरीदु बिकुमुल उसर, अलाह ताला नथो चाहे तव्हां ते तकलीफ़ करे, तव्हां ते ॾुखियाई करे, औकाई करे। वली तुकुमिल इद्दत, ऐं ॾींहं पूरा करियो, यानी 30 ॾींहं पूरा करियो या 29 जेके बि थिया हुजनि। पोइ जेकॾहिं 29 थिया हुआ त बसि 29 आहिनि, जेकॾहिं 30 थिया त 30 आहिनि, इहो कोन त 29 थिया त हाणे हरू भरू थी हिकिड़ो वधीक। हा भले शवाल में भले करियो, हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे बि करियो, पर हुनजे एवज़ न आहे, उहो पंहिंजे तरफ़ां आहिनि। हू महीनो पूरो थियो बसि तव्हांजो क़बूल आहे। हरू भरी ईअं कोन हरू भरू, छो जो 29 थिया हाणे मूंखे हिकिड़ो वधीक करिणो आहे, उहो बि ग़लति आहे। त अहिड़ा क़िस्म जूं पंहिंजूं फतवाऊं पैदा था कनि, हर को मौलवी साहिबु थिए थो पए। वरी तुकमिल इद्दत वरी तुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम, अलाह ताला जी तकबीर कयो, यानी रमज़ान जे रोज़नि, रमज़ान जी ईद पंहिंजे शवाल में या हज जी ईद आहे, हुन में अलाह ताला जी तकबीर करणी, अलाहु अकबर अलाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह अलाहु अकबर अलाहु अकबर वलिल्लाहिल हम्द, मुंहिंजो त क़िस्म जी तकबीर जेका आहे उहा करणु, निमाज़ खां अॻु में, निमाज़ खां पोइ, हेतिरा ॾींहं होतिरा ॾींहं ॻाल्हि, त मतिलबु त अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं। पाण असां वटि पाकिस्तान हिंदुस्तान में अंग्रेज़ आयो, पोइ असांजे आलमान खे हईं पादर जी माना ख़बर ॼाणो अलाह अकबर चयो अथव। हाणे हिते बि जेके आया आहिनि पंहिंजे हिंदुस्तानी पाकिस्तानी, त उहे मुला जेके आहिनि से उन्हनि खे तकबीर अचे ई कोन थी, न को चवनि था। पोइ वरी सूर मरंदे जेके चवंदा वरी ॿियनि खे चवंदा, हाणे वारो तई तकबीर कयो, असांजे बाबनि ॾाॾनि कई कान, हाणे असीं कहिड़ी कंदासीं। सो हाणे सिखणु घुरिजे भई तकबीर, ऐं अहिड़े नमूने सां
बहरहाल وَلِتُكَبِّرُوا اللَّهَ وَيُرِيدُ اللَّهُ بِكُمُ الْيُسْرَ وَلَا يُرِيدُ بِكُمُ الْعُسْرَ وَلِتُكْمِلُوا الْعِدَّةَ وَلِتُكَبِّرُوا اللَّهَ عَلَىٰ مَا هَدَاكُمْ وَلَعَلَّكُمْ تَشْكُرُونَ त जीअं ताईं शुक्र करियो इहो तव्हांजे लाइ। हाणे हिते 185 आयत ताईं पहुता आहियूं। हाणे हिते वक़फ़ो करियूं था पंहिंजो, वरी बिदा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब पढ़ंदासीं वक़्तु इनशा अल्लाह 186 आयत खां। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हुव अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला सय्यिदिना मुहम्मद बारिक वसल्लम।